जेकॾहिं असांजो छोकिरो बदमाश आहे न त आबे ज़मज़म जो धोतल तूं बि नाहे। भाई होश में रही ॻाल्हाए, होश में त तूं नाही। असां त इज़त सां पिया ॻाल्हायूं। वॾा वॾा हिननि ॿिन्हिनि ॾाणनि खे तूं कढ। मां चवां थो कढ हिननि खे त जाई हे ॿई मुंहिंजे हथों मरी न पवनि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। एॾो कासाई बि न थियो। कुझु मिसकीननि ते रहम धार। रब वॾो थई मारे पुछंदुई। मुंहिंजी अम्मा जे छोकर तव्हांजो बेॾोही आहे त उनखे कुझु बि न थींदो। इहो अव्हां सां दिलावर खान जो वाइदो आहे। रईस असल ॾोही त मज्जू आहे। मूंखे बि धमकियूं ॾेई वियो, उनखे भले फाही चढ़ाए छॾियो। असां मयार कोन ॾींदासूं असां। बाक़ी हा जेकॾहिं मुंहिंजे गुगदाम छोकिरे खे कुझु थियो न त मां बि भलो साईं खणी अचे त तव्हांखे ॾींदसि। पिटू ऐं पारा था ॾींदीसांव साईं। असां मिसकीननि जूं जॾहिं आहूं असर कंदियूं न त पोइ तव्हां जहिड़नि खे निंड आराम कोन ईंदो। हो ॾिसोसि नथा पिया त कीअं तारा ॻाढ़ा लॻा पिया अथसि। आराम फिटल अथसि, न निंड न आराम। साईं हाणे इन खां वधीक कहिड़ी रब जे तरफ़ां हचा पए। अदावरा फटन थे लूण थी बुरकन और तू थी बहन जो मुझे सामू जिंदा बिठियो आहिनि। जेकॾहिं अञा बि ये ॿई हिते बिठियूं न त हिननि सां गॾु मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। तो देढ़ा दो दामा अॻ में ई ॾिसी चुकी आहियां। हा बस हाकिम खान, औरत जे ॻाल्हाइण ते एतिरो जज़्बाती नाहे थीबो। अदावरा हे ॿई औरतूं न आहिनि, हे ॿई ॾाणियूं आहिनि, ॾाणियूं। हिननि जो हर लफ़्ज़ तीर वांगुरु सीने में चुभे थो। हा सच त हमेशह कौड़ो हूंदो आहे न, जिनजी नोक तीर खां बि तिखी हूंदी आहे। मुंहिंजी अम्मा बस हाणे घणो थी वियो बाबा। हाणे मुंहिंजे मथां महिरबानी कयो, तव्हां घर वञो। 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजो छोकिरो तव्हां वटि पहुची वेंदो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। साईं हाणे जे मुंहिंजो छोकिरो 2-3 ॾींहंनि में न आयो न त वरी मां ईंदीसां। अदी हलो त हाणे हलो। तोबा मुंहिंजा रब तोबा। हे औरतूं हनिया मुसीबत आहिनि। शाबस आहे हिननि जे मर्दनि खे जेके हिननि सां गुज़ारनि था। होटल छॾियूं काॾे में वञी? भाऊ मां होटल बंदि करे छॾियो। होटल बंदि करे छॾी? हा होटल बंदि करे छॾियो। यार को बादशाह माण्हू आहे, रोज़ी त सुठी पई थी, पोइ छो बंदि कई हुई? छो बंदि कयमि? जेके 2-3 रुपया हुया मूं वटि तोखे पाॾा वठी ॾिनमि, उहे बि खाई वे न पुछंदे छो बंदि कयमि? यार अबा उहे त बचत में हुया न। उहा जेका होटल जी ओधर हुई न उहा बि कान थी मिले, असुली कर्ज़ा ई थी वियुसि। इन जे करे होटल ई बंदि करे छॾियमि। हाणे सोचां थो त ॿियो को धंधो खोलियां। हा मिड़ई को धंधो कर बाबा, मिड़ई को धंधो कर। पर यार मूंखे पंहिंजा पैसा त ॾे न। उहो जा जॾहिं वॾा मोचारा धर्म पंहिंजा पैसा खणी वञाए अचे। पाॾनि जा पुछ बि खाई आहे, पाॾा था ॾियनि। जहिड़ो परियल तहिड़ी खैरा। दुख है न सिर्फ दुख। मुजीब खां इहो रब ॾिनो बची के वियो। बाबा साईं रब ॾिनो तूं पंहिंजे भाउ जो लाश छॾे भॼी वियो। मुजीब त किथे पहुचेसि? वो तो ये भागो जो गोली न पचे। आखिर केतरो बचंदो यो रब्बू मुजीब खां? केतरो बचंदो? कॾहिं न कॾहिं त मुजीब हुनखे ॿुधाईंदो त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आ, कारीगर ते पेर। बाबा साईं मां चाहियां थो त जेसि ताईं मुजीब जा केस ख़त्म करायूं या कुछ पैसा ॾेई मुजीब जी रुपोशी ख़त्म करायूं, तेसि ताईं को कम वारो हमरात करे छॾ। मां जो वेठो आहियां बाबा साईं, मां जो वेठो आहियां। तूं वेठो आहीं? तूं वेठो आहीं? तूं पाण खे कम वारो हमरात समझी? हाँ बाबा साईं मां वॾो कम वारो माण्हू आहियां, कम वारो। तोखां त मामूली हमरात भॼी था वञनि, या त तोखे भॼाए भॼाए असांजे उताक भेड़ो था कनि, ऐं तूं वरी पाण खे कम जो माण्हू थो समझी। हिन वक़्तु असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो असां को ॿियो माण्हू हथ कयो? बाबा साईं हिन वक़्तु फ़सुल तयारु आहिनि ऐं ही निभागो कम ते निकिरे ई कोन थो। जेकॾहिं मुजीब जहिड़ो को ॿियो हमरा मिलियो त? मुजीब जो को मटी न आहे कमाल खान, को मटी न आहे। भले मुजीब जहिड़ो न हुजे पर को अहिड़ो तो हुजे जे मथां असां एतबार करे सघूं। अहिड़ो आहे बाबा साईं, अहिड़ो माण्हू आहे। आहे त पोइ उनखे ज़ाहिर छो नथो करे? त पोइ बीठो छो आहे?
वञ वञ हुनखे हाणे जो हाणे वठी अच। बाबा साईं हींअर त सिज लहण वारो आहे, हींअर त ॿाहिरि वतन था राकास घुमंदा, हींअर ॿाहिरि निकितुसि त मूंखे त चीरे फाड़े छॾींदा। सुभाणे वठी ईंदो बाबा साईं, सुभाणे वठी ईंदो। गिदड़ खां बि वियल आहीं जुड़ियल, गिदड़ खां बि वियल आहीं। कबाल खान बाबा जुड़ियल मथां कहिड़ी मयार आहे? हाँ ठारे छॾियो बाबा साईं, हाँ ठारे छॾियो। ॾिसोसि था बाबा साईं, अथसि को शर्म जो ज़रो पुरज़ो, कीअं तो ख़ुशि थी चए। अदावरा छा तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान मथां एतबार नाहे छा? वॾा बाबा नंढा रेस जेका ॻाल्हि करेंदा आहिनि उहा पूरी करेंदा आहिनि। इहा मेकू पके पक ओधर ते। मां बार बार इन करे ज़ोर थो ॾियां मोॾो त हिते हिकु न्याणीअ जी ज़िंदगी जो सुवाल आहे। अदा साईं, छा कंहिं इंसान खे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न हूंदी आहे छा? इन जे करे त चवां पियो हाकिम खान त हिन दुनिया में ज़िंदगीअ खां मथे का बि शइ प्यारी न आहे। जे उहा ई प्यारी शइ को असां खां खसे वठे त छा ॾींहुं क़यामत ताईं असां हुनखे माफ़ कंदासीं? न वॾा बाबा साईं, सभु हिसाब किताब छिक घिनी जसि ओधर ते। पोइ असांखे कहिड़ो हक़ आहे त ॿियनि जूं ज़िंदगियूं खसींदा वठूं? हाकिम खान कुझु सोच। ऐं मूं वांगुरु मोहबती माण्हू बणिजी वञ यार। हियां फाड़ियो ही हियां। वे कैरा जेसर ॾेखारियो हुजे, असां सम्झो हो त दुश्मननि तोखे मारे पूरे बि छॾियो हूंदो, पर तूं त अञा ज़िंदा आहे। चाची, खैरल खे मारे पूरण एतिरो आसान नाहे। अदा तोखे हिते अचण न घुर्जे। हाँ तोखे हाकिम खान ज़िंदा कोन छॾींदो। हाकिम खान मूंखे छा मारींदो? हाणे हाकिम खान जो कमु त मां पूरो कंदुसि। मां खैरा जेसर ॾेखारियो हुजे के खैर जूं ॻाल्हियूं करे, छो थो मरण मारण जूं वायूं खणे। चाची तूं मूंखे इहो ॿुधाए त अदा किथे आहे? छो बचाए में वरी कहिड़ो कमु अथई? भाॼाई वापसि हलंदासीं, वापसि। हाणे हिते तव्हांजो रहण ख़तरे खां खाली न आहे। हे हिते हिफ़ाज़त में, हिन हिफ़ाज़त में। तूं हिननि जो फिकुर न कर। जेका बि हिननि जे मथां आफ़त आई न, उन सां मुंहुं खैरा पाण ई ॾेई वठंदी। हा ओॾे हलिया न त निंधड़का थी मरी वेंदा, पोइ को पोइवारी करण वारो बि कोन हूंदो न। अबा तुंहिंजी चाची सही थी चए। हिते त अॻियां पोयां भॼण जे लाइ असां वेठा आहियूं, उते तव्हांजी केरु कंदो? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त अदा किथे आहे? उनखे पुलिस वठी वई आहे। पुलिस? कहिड़े ॾोह में? खून जे केस में। छा खून जे केस में? कैरा जेसर ॾेखारियो हुजे, इहो पोड़ो तोखे बताल कंदो। तूं इन ॻाल्हियुनि ते न लॻो। को बि केस कोन्हे को बचाए जे मथां। बाक़ी हाणे खैरा जेसर ॾेखारियो हुजे, इहो छक में वठी वञी उते बंदि कयो अथसि। 2-3 ॾींहंनि में छॾाइजी ईंदो, न त बि मां वेंदसि रहिस ॾे, पाण ई वञी थी ॻाल्हायांसि। रहिस छॾायसि त ठीकु आहे, जन त 2-3 ॾींहंनि में पाण हुरतो ई छॾे ॾींदसि। तूं अजायो पोड़े जूं ॻाल्हियूं ॿुधी बताल न थी वियो। इहो हरू भरू पियो पोड़ो थापींदो आहे। पुट मां थाप कोन थो कयां, कोन थो कयां थाप। सच थो चवां, सच थो चवां त बचाए खे पुलिस खून जे केस में वठी वई आहे। ऐं जॾहिं तोखे रस जे माण्हुनि हिते ॾिसी वरितो त छापे हलाइण में देरि बि कोन कंदई। इन करे चवां थो त बचाए खे भॼ टुक करे छॾाए वठंदासीं, पर जे तोखे पुलिस गिरफ़्तार कयो त पोइ अब असांजे असर जो कुझु कोन्हे। चाचा तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो, कोशिशि कयो अदा खे छॾाइण जी। मां जेकॾहिं बदिजी पयसि त तव्हां ते मयार कोन ॾींदुसि, पर जेकॾहिं अदा खे कुझु थियो त पोइ मां कंहिंखे बि माफ़ कोन कंदुसि माफ़। मां कैरा जेसर ॾेखारियो हुजे, तूं उन जो उल्को न कर। उनखे कुझु बि कोन थींदो, कोन थींदुसि कुझु बि। अदा खट कढी वठां? न भाॼाई, कैरा जेसर ॾेखारियो हुजे, बाक़ी सुम्हंदे छा थी? मां हिते न रहंदुसि चाची, मां वापसि वञा पियो। हिते सिर्फ़ु अदा सां मिलण आयो हुउसि। कैरा जेसर ॾेखारियो हुजे, अबा उहो ॾींहं ॿिनि में ॿाहिरि अचे वेंदो। तूं दिलि चाहे कर, दिलि चाहे कर। ठीकु आहे चाची, कुझु ॾींहं खां पोइ मां बि मोटी ईंदुसि। अलाह ख़ैर करे। बाक़ी जे छोरे कुझु करे विधो त अचे वेंदासीं सफ़ाई आज़ार में।
भला मुझे कहने कारे निकरी पियो आहे यार परियल शहर वेंदा पिया कहिड़े में गहणे दी ज़मानत करावणी आहे ओधर ते भला ॻाल्हि त ॿुध बोलू गहणे मथां हेॾा महिरबान छो यार परियल गहणे दी छोरी नणे हाकिम खान दी शादी उही ते करे गहणे दा हुअण ज़रूरी आहे न त ॻाल्हि ॻाटे कणू चढ़ वेसी ओधर ते जब हाकिम खान हिन रिश्ते जे लाइ राज़ी थी वियो न अरे यार हाकिम खान अॻ ही छोरी ते मस्त हा पर मसला आहे त छोरी समझ न पई आवस ओधर ते त बाबा पोइ महिला तो निकिरण जी कर न वञी कोर्ट पहुच किथे गहणे जी अॻ में न ज़मानत थी वञे ऐं पुलिस हथ करे न त तोखे हथ ई न अचे यार परियल गहणे को छोड़ तंहिं चई यार कम हा तॾहिं मैं घर बायास पर तूं कोन मिलियो ओधर ते यार ख़ैर जो कमु आहे न यार ॻाल्हि ॿुध कमु तमामु वॾा आहे केॾी महिल वांद काई जो ॿ त पिछे में ते ॿुधे सां ठीकु आहे हाणे तव्हां कमु छॾाए अचो राति मिलंदासीं यार परियल ॿी ॻाल्हि ॿुध राति ज़रूर ओताक ते आवी ओधर ते यार हा हा बिल्कुलु वरी कहिड़ो सुठो मुंहिंजो अरे जनी ओ जनी बेटी आ ना हाँ हाँ वे अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे इहो घर जो कमकार कयो थी कना जाना तू गाल कर खैर त है सुबह साण निकरी पई ही मुझे घर जो कम पुछण लाइ अड़ी जन्नत खैरा जे सिर ॾे खैर हुजे इहो रहिस छोकरे जी पोइवारी कान कंदो इन करे सोच में त शहर वञी डीसी खे का मेड़ में थकजे त मन को राज़ी थी पए छोकरो छॾाए ॾे खैरी सब्र कर रईस जरूर छोकरी जी पोइवारी कंदो कोन थी हाणे छोकरे के फाही लगे तोखे अची सिर जी लगी आ खून जो अथस खून जो इल्जाम अधी जे असां थोड़ी भी सुस्ती कई न त छोकरे के सजा लगी वेंदी सजा इने करे इलाज थी कयां पई ताड़ी जन्नत मूंसां गॾिजी हल ओ अधी शहर हली का ऑफिसरन के मेड़ में थकयो त हरू भरू मिस्कीनन के जेलर में न वारन वाह जो हला हा पर छा कया सजे घर जो कम रुलियो पियो आहे अम्मा तू हिते वेठी आई होड़े बाबो घर दे तैयार लॻो वेठो आहे बाबो चए थो हलणो अथव त हलो जे न त मां निकिरांव थो खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुश्किलन सां मोए खगे के राज़ी कयो त शहर हलण जे लाइ अधी हिनन के त मिड़ई बहानू घुरजे थोड़ी भी न जे देर कईसे त इए खिसकी वेंदो जो खबर ही कान पवंदी ओ अधी तू छॾ कमकार के यो छोरी के चऊं था पिया पाणे करे वठंदी घर जो कम उठी त हलो अधी हाणे चई थी त हलां थी बाकी तोवारी छोरी कम किथे कंदी मासी तू बेफिकर थी वञ घर जो थां बुहारो मां पाणे करे छॾींदसि हा थां बुहारो करे अॼु मूंखे खार बि चाढ़णी हुई इन करे 2 रलियूं ऐं 4 सवड़िन जा 6 बि अथई उहे बि धोई छॾजांइ खैरा जे सिर ॾे खैर हुजे खार बि तोखे अॼु यादि आई हाणे ठहियो बस मां बि कान थी हलां ओ दी खार त छा तुंहिंजे घर के लेपो भी ॾेई छॾींदी रुगो तू हलण जी कर ओ जन्नत हलण जी कर छोरी बीठी छा थी करी जल्दी कमकार करे खार चाड़ उथी भला दी हाणे हल देर पई थी हल हाँ हलिया आदि हलिया जन्नत हलिया हार चाड़ जाए हाँ चाहे रखा दई बस तो थोरो थी करे हार चाड़े छड़िया मुंजा बि एडा हड हिलाल ना आहिनि जो सॼे घर जो कम कंदी मां ॾियां घर ॾे बचाए के गिलास पाणी जो बि न हिन जो वरी खार चाड़े छॾियां पाणे अची कंदी अम्मा बि सॼो गोठ रुलाए अची छॾींदसि घर ॾे वरी अची हिते लोड़ींदी हितां जल्दी निकिरी वञा जे अची वयूं ॿुधायूं त पोइ सॼे शहर में खुआरो ख़राबु कंदियूं इन खां अॻु में जो मुसीबत अची सिर मथां कड़कनि असुल अॼोको ॾींहुं बर मुंहुं कयां बर काडे मोहा काडे तवाई लगो तो वने अरे तव्हां ॾेई था छा पियो पोइ अदा थी अॻियां त हलूं ओधी शहर जी सवारी त हींअर निकिरी वई अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे तू हितां ॻोठ मां निकिरी शहर जे रस्ते ते त पहुच कान का सवारी मिली पवंदी छो थो गणती करे चङो अचो हलो अचो
अॼु जहिड़ो मौक़ो ॿियो न मिलंदो। सॼो घर ख़ाली लॻो पियो न, वञी पंहिंजा पाॾा काहे चा, न त पोइ पुछ बि न मिलंदो। हिते त कारी वारा कख लॻा पिया आहिनि। वार पेन हिननि त घणा ॾींहं अॻु मुंहिंजा पाॾा खाई रड़के छॾिया। मूं मिसकीन खे त पिनण लाइक़ु करे छॾियो अथऊं। ख़ुदा कंदो त पाण बि पिनंदा खाईंदा हुआ। छा थो सम्झी? मंठार महमूद जी ज़मानत कराईंदो? रस्तो मूं त तोखे पहिरियों ई चयो त मंठार सुस्त माण्हू आहे, उनजे मथां वरी ॿई बीहंदासीं तॾहिं को न को क़दम खणंदो, पर मूंखे मुश्किल थो लॻे। हा पीरियल, मूंखे बि कोन थो लॻे त को मंठार दिलि सां कोशिशि कंदो। पोइ छा सलाह अथई, वरी हलूंसि? न पीरियल, मां दोस्तीअ में दोस्त खे सिर्फ़ु हिकु दफ़ो अर्ज़ु कंदो आहियां, बार बार दोस्त खे चई मां हुनखे तंग न आहियां कंदो। जेकॾहिं मंठार जी दिलि नथी चई त हुनखे ॿीहर चवण फज़ूल आहे। पोइ बि रुस्तम, महमूद त बिलो करणो पवंदो न। असद खे था चओ, उहो पाण ई महमूद खे छॾाए वठंदो। असद तरफ़ छा ते हलंदो? मोटरसाइकिल जो बंदोबस्तु करे वठ। तूं हिते बि इंतज़ारु कर त मां गाॾी काए थो अचां। तूं ॻोठा वञी गाॾी कए अच, मां रस्ते तरफ़ हलायां थो। हली तुंहिंजो ट्रिखुलो वटि इंतज़ार थो कयां, तूं ट्रिखुलो वटि अचां। ठीकु आहे रुस्तम, मां गाॾी काए सिधो ट्रिखुलो वटि अचां थो। खानो मूंखे कोन थो लॻे पर दिलावर खान सां गद्दारी कंदो। भुलियल आहीं अकबर, भुलियल आहीं। 18 लखनि जे एवज़ परियल पंहिंजी पूरी आके कुआईंदो। पोइ हुनजे अॻियां दिलावर खान जी कहिड़ी औकात आहे? अलाए छो जांच लही अचण में ॾाढी देरि कई अथई। पर परियल पंहिंजो कमु पको करणु चाहे थो ऐं हू मौक़े जी ताड़ में हूंदो। जीअं ई मुनासिब वक़्तु ॾिसंदो ऐं इहो मोहबती माण्हू कुर छॾे मैदान ते निकिरंदे हुनखे ॾिसंदो त इहो परियल डोड़ंदो अची असां वटि ख़बर खणी पहुचंदो। छा तूं पंहिंजे हमराह जो प्लान न कंदे? वरियाम हमराह जो प्लान कंदासीं, हाकिम खान सां कंदासीं। हाकिम खान खे मारे पंहिंजो हिसाब किताब सिधो कंदासीं। बाक़ी इन इहो मोहबती माण्हू खे मारे पंहिंजे सिर मथां पाप नाहे खणो। हुन खां त सिर्फ़ु पैसा उगाइणा आहिनि, पैसा। जेकॾहिं पैसा ॾंट ॾोह सुधो मिली विया त हथ कढंदासीं, न त हिन मोहबती माण्हू खे कंदासीं कबर भेड़ो। बस सिर्फ़ु दुआ कयो त इहो परियल निभागो जल्द मां जल्द ख़बर खणी अचे।